गुलकारा फ़ायदा अली सां पसंद जे पढ़ने बाद FBI कमिश्नर अब्दुल हमीद अबड़ो पंहिंजी पहिरीं घरवारी न्याणी खे मुकमल तौर ते विसारे छॾियो। अब्दुल हमीद अबड़ो जी पहिरीं घरवारी नादिया अबड़ो जो अहिड़ो बयानु साम्हूं अची वियो आहे, जंहिंमें संदसि पहिरीं घरवारी वाज़े तौर ते चई रही आहे त हमीद अबड़ो फ़ायदा अली सां शादी करण बाद ॾांहुं अचण वञण समेत मुकमल तौर विसारे छॾियो आहे। जॾहिं संदसि न्याणी साणस फ़ोन ते राब्तो करे फादर्स डे विश करणु चाहियो त हिन फ़ोन कॉल अटेंड करण बि मुनासिब न सम्झियो। सिंध ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में पोलियो ख़िलाफ़ मुहिम अॼु खां शुरू थींदी। मुहिम 5 जून ताईं हैदराबाद, जामशोर ऐं कराची जे 7 ज़िलनि में जारी रहंदी। हिन में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जो मक़सदु 18 लख नंढड़नि ॿारनि खे वैक्सीन ॾियणु आहे। मुहिम में 10,000 खां वधीक पोलियो वर्कर हिसो वठंदा, जॾहिं त मुहिम में 2200 पुलिस एहलकार मुक़ररु कया वेंदा। ॿिए तरफ़ पेशावर, नौशहरा, मोहम्मद आंगू, ख़ैबर पख्तूनख्वा, कोहाट ऐं चारसदा में बि अॼु खां पोलियो ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वेंदी। पाक अफ़गान पनाहगीरनि जी कैंपुनि ऐं मख़सूस यूनियन काउंसिलनि में पोलियो जा फुड़ा पीआरिया वेंदा। पोलियो टीमनि जी सिक्योरिटी लाइ 14,000 पुलिस एहलकार मुक़ररु कया वेंदा। रानीपुर नए चूंडी आयल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन जे हलफ़ बिरादरी जी तक़रीब थी गुज़री। एसी सोबोदेरो शारखो मंगणार, चूंडियल टाउन कमेटी रानीपुर जे चेयरमैन पीर सईद सूरज दस्तगीर शाह जीलानी, वाइस चेयरमैन फयाज़ शाह जीलानी, सोबोदेरो जे चेयरमैन एजाज़ अहमद खोड़ो ऐं वाइस चेयरमैन हबीबुल्लाह सहतो, हिंगोरजा टाउन कमेटी जे चेयरमैन सैयद अब्बास अली शाह लकियारी, वाइस चेयरमैन तस्लीम अहमद मेमण खे हलफ़ खणायो। उन मौक़े ते मुंतख़िब नुमाइंदनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंहिंजे शहरनि जी भलाई लाइ जोगा उपा वरिता वेंदा। दादू बी सेक्शन थाणे यदम मालपुड़ी मां नामालूम शाइंग वापारी मोहम्मद जुम्मन ज़ऊर खे नशो ॾेई खीसे मां 1.5 लख कढी फ़रार थी विया। इतला ते मुतासिर वापारी जे भाउ सलीम ज़ऊर पहुची बेहोश थियल वापारी मोहम्मद जुम्मन ज़ऊर खे अस्पताल मुंतक़िल कयो। भाउ मोहम्मद जुम्मन ज़ऊर माल जो वापारी आहे, खेसि नामालूम शाइंग नशो ॾेई बेहोश करे खीसे मां 1.5 लख रुपया रोक रक़म कढी फ़रार थी विया आहिनि। मुतासिर वापारी जो भाउ सलीम ज़ऊर वाक़े जी MC रिपोर्ट बी सेक्शन थाणे ते दाख़िल कराई आहे। ऐं दादू पुलिस एहलकार जे घर मां चोरी। दादू भरिसां ॻोठ मोहम्मद खान खुश्क में पुलिस एहलकार रुस्तम खुश्क जे घर मां नामालूम चोर भलोड़ नस्ल जी कामोरी बकरी ऐं 16 प्लेटूं चोरी करे फ़रार थी विया। वाक़े जी MC रिपोर्ट दादू जे बी सेक्शन थाणे ते मुतासिर पुलिस एहलकार रुस्तम खुश्क जी फ़रियाद ते नामालूम चोरनि मथां दाख़िल कई वई।